नायब वज़ीर आज़म ऐं परदेही वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त दुनिया में वधंदड़ तकरार आलमी अमन लाइ ख़तरो आहिनि ऐं हू तकरारनि खे हल करण लाइ ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारत ख़ाननि जी हिमायत करे थो। इस्लामाबाद में हिकु सेमिनार खे ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो त मौसमियाती तब्दीलियूं हिकु वॾो चैलेंज आहिनि। आलमी मुआशी मंज़रनामो तब्दील थी रहियो आहे। ॾखण एशिया गुरबत ओचिती आफ़तुनि समेत ॿियनि चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुन चयो त ॾखण एशिया में मौसमियाती तब्दीलियुनि ऐं ख़ोराक जी खोट जा चैलेंज संगीन थी रहिया आहिनि। वधंदड़ गर्मी पद ऐं ॿोॾ मईशत ते तबाही कंदड़ असर विझी रही आहे। ॾखण एशिया में सिक्योरिटी मंज़रनामो पिणु तमामु वॾो मसइलो पैदा करे रहियो आहे। पाकिस्तान तकरारनि खे हल करण लाइ ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारत ख़ाननि जी हिमायत करे थो। 2025 जो आख़िरी सुपर मून 4 ऐं 5 डिसेंबर जी विच वारी राति में पाकिस्तान में वाज़े तौरु नज़र ईंदो। स्पार्को मुताबिक़ हिकु सुपर मून तॾहिं थींदो आहे जॾहिं चंड पंहिंजे बेज़ोई मदार में ज़मीन जे वेझो पहुचे थो ऐं साॻिए ई वक़्तु मुकमल तौर ते रोशन थी वेंदो आहे। ज़मीन जे वेझो हुजण करे चंड आम ॾींहं जे भेट में थोरो वॾो ऐं रोशन नज़र ईंदो। स्पार्को जे ऐलान मूजिबि सुपर मून 4 डिसेंबर ते शाम 4:58 ते 99.2% चमक सां उभरंदो, जॾहिं त उहो 5 डिसेंबर ते सुबुह 4:15 ते उरूज ते पहुचंदो। चंड जी चमक 99.8% ताईं पहुची वेंदी। उन वक़्त दौरान चंड जो ज़मीन खां फ़ासिलो तक़रीबन 3,57,218 किलोमीटर हूंदो, जंहिं करे उहो चंड आम मुकमल चंड खां 7.9% वॾो ऐं 15% वधीक रोशन नज़र ईंदो। चेयरमैन NDMA लेफ्टिनेंट जनरल इनाम हैदर मलिक जो चवणु आहे त श्रीलंका जी मुतासिरनि खे इमदाद फ़राहम करण लाइ हर मुमकिन कोशिश जारी रहंदी। इस्लामाबाद में हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इमदादी सामान में लैम्प, मेट, मच्छरदानियूं, ख़ुश्क खीर, तयारु खाधो ऐं दवाऊं शामिल आहिनि। चेयरमैन NDMA जो चवणु आहे त पाकिस्तानी जहाज़ ऐं हेलीकॉप्टर अॻु में ई श्रीलंका में इमदादी कमनि में मसरूफ़ आहिनि ऐं श्रीलंका जे सदर जी दरख़्वास्त ते पाक फ़ौज आर्ज़ी दस्ता मोकिले रही आहे। श्रीलंका जे हाई कमिश्नर फ्रेड सेनी चयो आहे त हू फौरी इमदाद फ़राहम करण ते पाकिस्तानी अवाम ऐं हुकूमत जो शुक्रगुज़ार आहे। पाकिस्तान ऐं श्रीलंका हर ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां गॾु रहिया आहिनि। फ्रेड सेनी चयो त मुश्किल वक़्त में श्रीलंका सां पाकिस्तान जो ताउन मज़बूत दोस्तीअ जो मुज़ाहिरो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कणिक जे आबादगारनि जी इमदादी प्रोग्राम जे जाइज़े बाबति इजलास थी गुज़रियो, जंहिंमें ज़राअत वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान मेहर, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, वॾे वज़ीर जे सेक्रेटरी अब्दुल रहीम शेख, सेक्रेटरी ज़राअत मोहम्मद ज़मान नारेजो ऐं सिंध बैंक जे सदर अनवर शेख शिरकत कई। इजलास में सिंध जे वॾे वज़ीर चयो त आबादगारनि खे फौरी मदद फ़राहम करणु ज़रूरी आहे ऐं सिंध बैंक खे हिदायत कई त अकाउंट खोलणु, फंड मुंतकिल करणु समेत तस्दीक जे अमल में रफ़्तार बरक़रार रखे। वॾे वज़ीर वाज़े कयो फंड में देरी सबबि केतिरा ई आबादगार पोख जे अहम वक़्त खां महरूम थी रहिया आहिनि। इजलास दौरान ॿुधायो वियो त हिन प्रोग्राम तहत सूबे में 4,875 आबादगार रजिस्टर कया विया आहिनि, जिन मां 3,38,192 आबादगारनि जी रजिस्ट्रेशन मंज़ूर कयूं वयूं आहिनि ऐं हज़ारें अकाउंट्स नवंबर जे आख़िर ताईं फ़ाल कया विया आहिनि। वॾे वज़ीर हिदायत कई त बैंकुनि ऐं ज़राअत खाते जे विच में रोज़ानी डेटा शेयरिंग जो अमल शुरू कयो वञे। फ़ाइदो हासिल कंदड़ हारियुनि खे फौरी तौर ते इतला ॾिनो वञे ऐं रियल टाइम मॉनिटरिंग डैशबोर्ड जो जाइज़ो वरितो वञे। हुन सभिनी लाॻापियल अमलदारनि खे बर वक़्तु अॻभराई रिपोर्टूं जमा कराइण जो हुकुम ॾिनो। FIA लाहौर हवाला हुंडी ख़िलाफ़ वॾी कार्रवाई कई आहे। हवाला हुंडी ख़िलाफ़ छापनि में 2 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। DG FIA जी हिदायतुनि ते हवाला हुंडीअ में मुलविस शकी माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। गिरफ़्तार शकी मुबैना जवाबदार अदील महमूद ऐं अताउल्ला ख़ान खे लाहौर जे मून मार्केट वारे इलाइक़े मां गिरफ़्तार कयो वियो। FIA तर्जुमान मूजिबि शकी मुबैना जवाबदार हवाला हुंडीअ में मुलविस हुआ ऐं उन्हनि जे कब्ज़े मां 60 लख रुपया हथ कया विया आहिनि, जॾहिं त हिकु मोबाइल ऐं हवाला हुंडीअ सां लाॻापियल ॿिया सबूत बि गॾु कया विया आहिनि। शकी मुबैना जवाबदार खे गिरफ़्तार करण बाद खेनि जांच में आंदो वियो आहे, जॾहिं त उन्हनि जे ॿियनि साथियुनि खे गिरफ़्तार करण लाइ छापामार कार्रवाई जारी आहे।